इन मीलाद मल्हाइण में खोड़ सारा नुक़सानात आहिनि, लेकिन हिकिड़ो फ़ाइदो मूंखे नज़र आयो आहे इन मीलाद में। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सां जॾहिं माण्हुनि मुहब्बत कई, मुहब्बत में गुलूफ़ करे आ। हिकड़नि हज़रत अली साईं जी मुहब्बत में हज़रत अली साईं के सहाबी जे दर्जे तो हटाए नबी बणाए छॾियो, मासूम सम्झूं। जीअं नबी मासूम हूंदो आ, हज़रत अली साईं के मासूम सम्झनि था मुहब्बत में। ऐं हिकिड़ा उहे हुया, बल्कि आहिनि भी, जंहिं हज़रत अली साईं जी मुहब्बत में गुलूफ़ कंदे हज़रत अली साईं के सहाबी का नबी ताईं ऐं नबी का खुदा जे दर्जे ते पहुचाए छॾियो। केतिरा माण्हू आहिनि जेके हज़रत अली साईं के खुदा सम्झनि था मुहब्बत सां। जेकॾहिं इहो मीलाद न हुजे हा, शायद अंधी अक़ीदत में, जहालत में, मुहब्बत में गुलूफ़ कंदे नबी साईं के भी माण्हू खुदा जे दर्जे ते पहुचाइनि हा। पर इन मीलाद जे करे नबी साईं के खुदा नथा बणाए सघनि, मीलाद जे करे। छो? मीलाद जी माना है पैदाइश। हर साल नबी साईं जी पैदाइश जो ॾिहाड़ो मल्हाइनि था, दुनिया के पैगाम ॾियनि था त नबी साईं पैदा थिया आहिनि। अल्लाह पैदा न थींदो आहे, अल्लाह पैदा कंदो आहे। ॻाल्हि सम्झो था? विलादत जी माना है पैदाइश। हाणे नबी साईं सां जेॾी भी मुहब्बत करेनि, खुदा जे दर्जे ते न पहुचाईंदा। छो त उन्हनि खे ख़बर आहे नबी साईं पैदा थियो आहे, अल्लाह पैदा न थींदो आहे, अल्लाह सिर्फ़ पैदा कंदो आहे। पैदा थियण वारो मखलूक आहे, पैदा करण वारो ख़ालिक आहे। मीलाद जो इहो हिकिड़ो फ़ाइदो आहे।